बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अज जीअं त असांजे लाइ तमामु वॾो ख़ुशी जो ॾिहाड़ो आहे, ईद खां घटि न आहे। छो त असांजे पीर साईं सदरुद्दीन बादशाह यूनुस बाबा जी सालगिरह आहे ऐं असां सभई दोस्त पार्टी वर्कर उहिदेदार ऐं हुर जमायत सां वाबस्ता जेके बि दोस्त आहिनि उहे अॼु पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जे प्लेटफॉर्म ते असां जेको आहे साईं जी सालगिरह मल्हाई आहे। असां दोस्तनि सभिनि जो बेहद मां शुक्रगुज़ार आहियां जंहिं दोस्त बि मूं वटि कही आया ऐं मां सभिनी मीडिया वारनि जो बि ख़ासि करे शुक्रगुज़ार आहियां जो उन्हनि असां वटि मां वटि आया। असां दुआगा आहियूं पीर साईं सदरुद्दीन बादशाह ऐं पीर पगार पूरे ख़ानदान जा पूरे हुर जमायत जा ऐं अल्लाह ताला उन असांजे मुर्शिदनि खे ख़िज़री हयाती ॾिए, उन्हनि जो सायो ता देर क़यामत असां ते क़ाइमु रहे। अल्लाह ताला उन्हनि खे ख़ुशि रखे, आबाद रखे। असां उन्हनि जे पार्टी जे हवाले सां इहो चवंदासीं त उन्हनि जेको बि मिशन ॾिनो आहे इंशाअल्लाह असां उन मिशन ते कामयाबु रहंदासीं। ऐं अच्छा मियां साहब, तव्हांजी ॻाल्हि खे कट कयां थो पियो। सभ खां पहिरियों त तव्हांखे जेका उहा मुबारकबाद हुजे तव्हांजे पीर साईं जन जी जेकी सालगिरह आहे, उनमें असां बि तव्हां सां ख़ुशी में बराबरि जा शरीक आहियूं। लेकिन मौक़े जी मुनासिबत जो फ़ाइदो वठंदे, छो त तव्हां डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आहियो लेबर विंग जा, जेकी हालिया सूरत हाल आहे, जेकी बरदक मची वियो आहे, जेको IG सिंध सां वाक़ियो पेश आयो आहे सिंध में, बतौर फंक्शनल लीग अॻवान डिस्ट्रिक्ट घोटकी, इन ते तव्हां छा चवंदो? उन ते मां इहा ॻाल्हि कंदुमि त इहो इंतिहाई शर्मनाक वाक़ियो आयो आहे जेको पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल इन शइ जी पुरज़ोर मज़म्मत करे थी। कुझु क़ुवतां अहिड़ियूं आहिनि जेकियूं सिंध दुश्मन ते ऐं अवाम दुश्मन ते पॉलिसी ते कमु करे रहियूं आहिनि, जेकियूं उहे उन्हनि खे इंशाअल्लाह मुंहुं तोड़ जवाबु जॾहिं ॾिनो आहे त पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल ॾिनो आहे। जेके सिंध दुश्मन ऐं अवाम दुश्मन क़ुवत आहिनि, अवाम दुश्मन पार्टियूं आहिनि, उन्हनि खे अवाम रद्द करे चुकी आहे। इंशाअल्लाह अचण वारो वक़्तु बि पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जो आहे। इंशाअल्लाह पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल हर क़दम ते, हर जॻह ते, हर मोड़ ते साबित क़दम आहे। इंशाअल्लाह कामयाबु रहंदी। असां पाक फ़ौज सां गॾु आहियूं। पाकिस्तान जो जेको मुहिब वतन आहे, चाहे पाक फ़ौज में हुजे, सिविलियन में हुजे या कहिड़नि बि इदारनि में हुजे, जेको बि मुहिब वतन आहे उहो असां सां गॾु आहे। असां उन्हनि सां गॾु आहियूं। असांजे पीर साईं पगारे जो इहो पैगाम आहे, फ़ौज तव्हांजी आहे, तव्हां फ़ौज जा आहियो। बिल्कुलु असां उन शइ खे आमीन कयूं था। असां फ़ौज जा आहियूं, फ़ौज असांजी आहे। मुहिब वतन जेके बि मियां साहब तव्हांजा जेके माशाअल्लाह ज़बरदस्त तासुरात हुआ ऐं उन्हनि खे ख़िराज तहसीन पेश कयूं था। मुंहिंजो सुवाल सिंध पुलिस बाबति हो, न कि पाकिस्तान फ़ौज। पाकिस्तान फ़ौज पाकिस्तान जो असासो आहे, मुआफ़िज़ पाकिस्तान आहिनि। तव्हां समेत, असां समेत पाकिस्तान जो बचो जेको हो पाकिस्तान फ़ौज सां गॾु आहे। सुवाल मुंहिंजो इहो आहे त मां सुवाल खे वरी दोहरायां थो ऐं रिपीट करां थो त चलो जेको सिंध पुलिस में जेके असांजी फ़ोर्स आहे, जंहिं ते वक़्तनि फ़वक़्तनि तव्हां बि तनक़ीद कंदा आहियो, असां बि तनक़ीद कंदा आहियूं। जॾहिं बि को सिंध पुलिस पारां को तनक़ीद वारो अमल थींदो आहे, पूरी सिंध सरापा एहतजाज हूंदी आहे। लेकिन सिंध पुलिस में जेके सिंध जा हलाली पुट आहिनि, जन कल इस्तीफ़ाऊं पेश कयूं, इन बारे में तव्हां छा चवंदो? उन बारे में मां घणे बि इहा चयूं त मां उन बारे में असां पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल सिंध पुलिस सां हर जॻह ते, हर मोड़ ते गॾु आहियूं। मां बार बि अगड़े बि तव्हांखे मां इहा ॻाल्हि करे हुयमि त जेके बि अदारा, चाहे सिंध पुलिस आहे, कहिड़ा बि आहिनि, पाकिस्तान सां जेके मोहबत करनि था, असां उन्हनि सां गॾु आहियूं। सिंध पुलिस खे मां सलाम पेश कयां थो ऐं सिंध पुलिस जे जेके बि बहितर क़दम आहिनि, सिंध पुलिस ज़ाहिरा मुल्क जे अंदरूनी जेके मामलात आहिनि, अंदरूनी हालात आहिनि, बहितर बणाइण में सिंध पुलिस जो तमामु वॾो किरदारु आहे। असां सिंध पुलिस जा जेके बि सुठा ऑफिसर आहिनि, उन्हनि सां असां गॾु आहियूं। सिंध पुलिस पूरी सां गॾु आहियूं। माशाअल्लाह, ही सुनहरी ख़्यालात हुआ मियां ख़ालिद अहमद साहब सां। मियां ख़ालिद अहमद साहब जा असां सां गॾु हिकिड़ो ॿियो असांजो फंक्शनल लीग जो अॻवान, डिस्ट्रिक्ट घोटकी जो नामवर अॻवान, जंहिं वक़्तनि फ़वक़्तनि पंहिंजी पार्टी लाइ हिकु मस्बत किरदारु अदा कयो आहे, साईं जमील अहमद शाह साहब। शाह अॼु जे इन मौक़े ते जेकी असांजी तव्हांजी ही जेकी हिकिड़ी सालगिरह हुई पीर साईं जी, तव्हांजे मतिलबु मुर्शिद साईं जी, उनजे बारे में तव्हां छा चवंदा? उनजे बारे में साईं, हाणे अॼु जहिड़ी शख़्सियत जी सालगिरह हुई, उहा शख़्सियत हिंद सिंध जी बादशाह आहे। जेसि ताईं सूर्या बादशाह जो ख़ानदान, उन्हनि जी आल औलाद हूंदी, उस ताईं सिंध त छा पूरे पाकिस्तान ते ना कंहिं गंदी नज़र ॾिठी आहे, न ॾिसंदो। जेको ॾिसंदो उनजूं अखियूं ॿाहियूं न हूंदियूं। बाक़ी तहरीर